नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त के शिकारपुर में खबर ॾींदायूं। शिकारपुर की अवाम पेट्रोल खंड ऐं ॿियनि शयुनि में थींदड़ वाध के मुस्तरद करे छॾियो आहे। जॾहिं खां न्याज़ी हुकूमत आई है असांजो जीअण जंजाल थी वियो आहे। खंड फी किलो 150 रुपया थी वई है। घी फी किलो 350 रुपया ते पहुतो है। इन हवाले से अधिक तफ़सील ॿुधाए रहियो आहे शिकारपुर में अवामी न्यूज़ रिपोर्टर अलादाद शहर पंहिंजी इन रिपोर्ट में। महंगाई उरूज ते आहे। गिह महांगो, खाने शयूं महांगियूं, खंड महांगी हुई त मथां वरी जेको आहे न्याज़ी हुकूमत आई मथां पेट्रोल जो बम खेरायो आहे। फी जेको आहे त 140 72 रुपया थी वियो आहे। इन हवाले सां शिकारपुर मौजूदु आहियूं। अचो तव्हां हाल हाल में छा चवणु साईं मसइलो इहो आहे त हिन वक़्तु पेट्रोल जेको आहे त तमामु आसमान सां ॻाल्हियूं करणु लॻो। अगरि तव्हां पहिरें वारी हुकूमत खे ॾिसंदो ज़ोर हुया, जीअं बि हुया, करप्ट हुया, लेकिन अवाम ख़ुशहाल हुयो। हाणे जेको हिन वक़्तु असांजे मथां यहूदीन जेको आहे त नाफ़िज़ करे चुको आहे। हिकिड़ो अहिड़ो असांजे मथां मुसरत करे छॾियूं। न दीन आहे, न ईमान आहे, कुझु बि न आहे। कोरोना वायरस हे जॾहिं खां आयो त कोरोना वायरस बि अची पहुतो। हालांकि कोरोना वायरस खां बि वधीक ख़तरनाक हिन वक़्तु जेको आहे त इमरान ख़ान न्याज़ी आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहो आहे त सॼो पाकिस्तान हिन वक़्तु तमामु महांगाई जे चकी में पिसी रहिया आहिनि ऐं अवाम एॾो परेशान लॻो पिया जो तव्हां अक्सर ॾिठा हूंदा त आपघात, ख़ुदकशियूं ऐं हाणे 150 रुपया ॾिसो था त हिन वक़्तु खंडु किलो हले थो। ऐं मज़दूरनि खे ॾिसंदो तव्हां त 400-500 रुपया उन्हनि जो ॾिहाड़ी। हाणे उहो घर जो अटो वठंदा, छा वठंदा, सामान चांवर वठंदा, हर शइ महांगाई लॻो पियो आहे। साईं ॾिसो न, जेकी बि शइ तव्हां जंहिं शइ रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में तव्हां वञो, तव्हांखे किथे वञो, जेको असां पंहिंजो ई मिसाल ॾियूं। हाणे थोरो अॻु में असां वियासीं त राशन वठी अचूं वरी महीने जो। जेको राशन असांजो 8-9 हज़ारनि में ईंदो उहो हाणे उहो 12,000 रुपयो थी वियो। ठीकु आहे। अहिड़ी तरह पेट्रोल मां सखर वेंदो हुउमि, सखर में 200 रुपयो तेल विझराए करे वञी ॿुधो। हाणे ज़ाहिरी ॻाल्हि मूंखे 300 जो विझराइणो पवंदो। हाणे ज़ाहिरी ॻाल्हि जेकी मुंहिंजी आमदनी उहा 20-25 हज़ार, मां उनखे कीअं मेंटेन कयां? ज़ाहिर ॾाढो इंतिहाई ॾुखियो आहे। पर हाणे इहो त अलाह जी ज़ात हलाए थी। बाक़ी हिन असांजे गवर्नमेंट मां कोई फ़ाइदो कुझु बि न आहे। अलाह हिननि खे हिदायत ॾींदो आहे पंहिंजे सही रस्ते ते। न साईं, हिननि पीपलनि असांजो बेड़ो गर्क करे छॾियो आहे। तव्हां जंहिं हंध ते ॾिसो, जंहिं हुन माशरे में सिर्फ़ु मूंखे त अफ़सोस इन माण्हुनि ते, असांजे पंज माण्हुनि ते बि थिए थो जंहिं रैलियुनि में उहे शिरकत कनि था। उन्हनि खे नफ़्स हुजे थोरो बि त उहे ॾिसनि जंहिं असां लाइ महांगाई कनि उहे असां लाइ रैलियूं था कनि। ॻाल्हि त उहा ई आहे। असां सिर्फ़ु हे उन्हनि जे मथां हो हिननि जे मथां काई हुननि में न आहे। असां त हिननि खां अफ़सोस असांजे सिंध हुकूमत जे मथां आहे जंहिं हिन असांजो बेड़ो गर्क करे छॾियो। अलाह हिननि मां निजात ॾियारींदो। छाजे करे जो इहो पाण रणा हणंदो त मां ईंदुमि सस्ती कंदुमि, मां ईंदुमि महांगाई ख़तमु कंदुमि, मां ईंदुमि साईं त मां हीअं थींदो पाकिस्तान खे नओं पाकिस्तान ठाहींदुमि। उहे सभु खोखलियूं दवाऊं। इहा शइ साबित थी चुकी आहे त खोखलियूं दवा कयूं। हक़ीक़त इहा न आहे। हक़ीक़त उहा इहा आहे जेको मौलाना फज़ल रहमान साहिबु अॻु में फरमायो त हे जेको आहे कॾहिं बि हुकूमत न हलाए सघंदो ऐं हिन खां हुकूमत हलंदी करप्ट वज़ीर आज़म थींदो। जेकॾहिं ॾिसो त ऐं हाणे उहा शइ साबित थी आहे। ॾिसो तव्हां ग़रीब माण्हू पेट्रोल किथे 150 पहुतो आहे, खंडु 150 पहुती आहे, अटो किथे पहुतो आहे, दाल किथे पहुती आहे। जेका बि शइ वठो तव्हां हिन एतिरनि जेको आहे सालनि में हिन छा कयो आहे? कहिड़ो अवाम खे रिलीफ ॾिनो आहे? कोई बि अवाम खे रिलीफ न आहे। अवाम जी रत पुछे थो, अवाम जी रत थिए थो। तंहिंजे करे असांजो मुतालबो इहो ई आहे त अवाम खे ख़बर न आहे त छा थियो आहे। अवाम मथे निकिरे, रोडनि ते अचे, रस्तनि ते निकिरे ऐं अवाम हिन करप्ट वज़ीर आज़म जे ख़िलाफ़ु जेको आहे हिकिड़ो वॾो माहौल बर्पा करे, जंहिंजे करे असां इअं ई चवंदा कि करप्ट वज़ीर आज़म रहे ऐं फुलफोर इस्तीफ़ा ॾे ऐं असांखे इहो कॾहिं बि मंज़ूर न आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।